रब ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या फ़त्ताह या फ़त्ताह। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. मुअज़्ज़ज़ वकार मशाइख़ उज़्ज़ाम व उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज़ो, दोस्तो, मूं गुनहगार तव्हां प्यारी जमात जे आॾो मौज़ू जे सिलसिले में क़ुरान मजीद जूं ॿ आयतूं सगोरियूं तिलावत कयूं आहिनि, जंहिंजे बारे में तव्हांजे ख़िदमत गिरामी में कुछ मारूज़ात पेश करण जो इरादो आहे। दुआ फरमायो अल्लाह ताला शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा भी दुआ फरमायो अल्लाह ताला शाल पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तुफ़ैल तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए ऐं हक़ ऐं सच ॿुधऊं। उन खां बाद रब करीम उन ते तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, अॼोके जलसे जो उन्वान जेको इंतज़ामिया जे तरफ़ खां मुक़र्रर कयो वियो आहे उहो आहे मीलादे मुस्तफ़ा ऐं गौसल आज़म कॉन्फ्रेंस। मूं पुछो इंतज़ामिया खां त कहिड़े मौज़ू ते ॻाल्हाइणो आहे। चयूं त असां प्रोग्राम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे
मीलाद वारे महीने में मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रखण चाहियो थे, लेकिन वो भलारो महीनो गुज़री वियो, कोन प्रोग्राम थी सघियो। वरी मथा ही यारी शरीफ जो महीनो, उहो बि तक़रीबन पूरो थी वियो, पर इरादे में असां जा हे ॿई मौज़ू आहिनि। इन सिलसिले में तव्हां ॻाल्हायो। अल्हम्दुलिल्लाह असांजे लाइ 12 ई महीना महबूब जो मीलाद आहे। सुन्नी मुसलमान शादी कंदो आहे त बि महबूबन करीमन जो मीलाद मुनाक़द कंदो आहे। जेकॾहिं कंहिं पंहिंजे अज़ीज़ ऐं क़रीब खे ईसाले सवाब करणु मक़सूद हूंदो आहे त बि असीं मीलादुन नबी जो जलसो कंदा आहियूं। ख़ैर ख़ैरात हूंदी आहे त बि असीं मीलादुन नबी जो प्रोग्राम मुनाक़द कंदा आहियूं। इहो सुन्ननि जे मथां इल्ज़ाम आहे त रुगो 12 महीननि में रबीउल अव्वल में कंदा आहिनि ऐं मुक़रर कंदा आहिनि, फर्ज़ सम्झंदा आहिनि, इन तारीख़ खां अॻिते पोइते कोन कंदा आहिनि। पर न, अवां गौर करे ॾिसंदा त सुन्नी मुसलमान जे घर में 12 ई महीना रसूलुल्लाह जो मीलाद आहे। असां त इहो अक़ीदो रखंदा आहियूं, जेका घर में रोज़ मानी खाईंदा आहियूं सा बि नबी करीम जे उर्स जे नियत सां खाईंदा आहियूं। छाजे लाइ त असांजो ईमान आहे, असांखे जेको टुकुर मिले थो सभु रसूलुल्लाह जे सदके थो मिले। अॼोके जलसे में मीलाद शरीफ जे बारे में भी अर्ज़ कयां। वरी पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हज़रत गौस आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी जे बारे में भी कुछ अर्ज़ कयां। हाणे टाइम तमाम घणो गुज़री वियो आहे। अवां लाड़काणे वारनि कसम खयो आहे त 12 बजे खां अॻे मुफ़्तीअ खे तक़ीर जो वारो ॾियणो ई न आहे। ॾिसो हाणे घड़ियूं पंहिंजूं बाबा मां ते महिरण कजो। 12 खां अॻे पोइ न, मां बि आई थो ॻाल्हि कयां। असांजे मुल्क ते लाड़ में अवां यकीन कयो 12 बजे जलसो ख़तम करे वञी निंड कंदा आहियूं। वध में वध देर त बि 10 बजे फुल तक़ीर शुरू थी वेंदा, 12 बजे ख़तम। हाणे तव्हां आयो बुज़ुर्ग माण्हू, काॾे वञो? हिकिड़ो दफ़ो मुहबत सां, ज़ौक़ शौक़ सां, बुलंद आवाज़ सां मुझे हबीब करीम ते प्यार सां दुरूद पढ़ो। मां तव्हांखे आयतुनि जो मतिलबु ॿुधाईंदो हलां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॾाढे बाबा मुहब्बत सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इरशाद फरमायो त बिला शको शुबा अल्लाह जे ज़ात बाबरकात ईमान वारनि जे मथां एहसान फरमायो आहे। कंहिंजे मथां? ॾाढे चओ, पोइ छेड़े ताईं बुलंद आवाज़ सां। बेशक अल्लाह पाक ईमान वारनि जे मथां एहसान फरमायो आहे। या अल्लाह तुंहिंजा एहसान रुगो ईमान वारनि जे मथां कोन्हनि, तुंहिंजो शान अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
या अल्लाह तू सभिनी जहानन वारन जो रब्बा, मुनाफिकन जो रब्बा, मोमिनन जो रब्बा, काफरन जो रब्बा, मञण वारन जो रब्बा, न मञण वारन जो रब्बा, फर्श वारन जो रब्बा, अर्श वारन जो रब्बा, या इलाहल आलमीन नमाज़न जो रब्बा, बेनमाज़न जो रब्बा, मौला पाक तुंहिंजो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। पोइ जॾहिं तू रब्बुल आलमीन ही त तुंहिंजो थोरो बि सभिनी जहान वारनि ते हुजणु खपे। अल्लाह ताला फरमायो हा रिज़्क़ सभिनी खे ॾींदो आहियां, हवा सभिनी जे लाइ घुलाईंदो आहियां, सिज जी रोशनी सभिनी जे लाइ कंदो आहियां, चंड जी रोशनी सभिनी जे लाइ हूंदी आहे, पाणी सभिनी खे ॾींदो आहियां, मौसमूं सभिनी जे लाइ तब्दील कंदो आहियां, फसल सभिनी जे लाइ पैदा कंदो आहियां, खीर पुट धन दौलत सभिनी जे लाइ हूंदा आहिनि। मां वाकई रब्बुल आलमीन आहियां, मुंहिंजूं नेमतूं सभिनी जहान वारनि ते आहिनि, इन्ही में को शक कोने को। ये ॻाल्हियूं पंहिंजी जगह ते, पर ही थोरो मुंहिंजो रुगो सिर्फ़ ईमान वारनि ते हूंदो आहे। हवा घुलाए सभिनि लाइ, गर्मी आणे सभिनि लाइ, सर्दी आणे सभिनि जे लाइ, अल्लाह ताला चंडू भारे सभिनि जे लाइ, सिज जी रोशनी करे सभिनि जे लाइ, ज़मीन मां गुल फुल बूटा बाग बहारियूं रब सभिनि लाइ पैदा फरमाए। पर अल्लाह ताला फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, ही थोरो ही एहसान सभिनी जे लाइ कोन्हे, सिर्फ़ मोमिननि जे लाइ आहे। या इलाहल आलमीन वो कहिड़ो थोरो आहे? अल्लाह ताला फरमाए तो उहो ही थोरो आहे जो मां मोमिननि खे आमना जो लाल मुहम्मद ॾेई छॾियो। अल्लाह या रसूल अल्लाह, या अलीउल मुर्तज़ा, या गौसे आज़म दस्तगीर। और मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भाउ, असां अर्ज़ करे सघूं था त या इलाहल आलमीन फरमाई थो त मां आमना जो लाल सिर्फ़ ईमान वारनि खे ॾिनो आहे, तो क़ुरान में त ॿी तरह चयो आहे, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। या इलाहल आलमीन तू पाण थो फरमाई त बरकत वारी ज़ात अल्लाह पाक जी जंहिं नाज़िल कयो आहे फ़ुरक़ान खे, यानी क़ुरान मजीद खे, अला अब्दिही पंहिंजे ख़ासि महबूब बंदे ते। उहो केरा हबीब करीम आहे, छो लियकून लिल आलमीन नज़ीरा, इन्हीअ जे करे त जीअं मुंहिंजो महबूब करीम सभिनी जहान वारनि जे लाइ नबी ऐं रसूल बणिजी अचे। ऐं मुंहिंजा मौला हिकिड़े पासे चवी थो त मुंहिंजो हबीब सभिनी जहान वारनि लाइ, वरी थोरे वारे टाइम ते चवी थो त थोरो मुंहिंजो सिर्फ़ ईमान वारनि लाइ। इहो छो? अचे सभिनी लाइ, अचे सभिनी ॾांहुं, अचे सभिनी जे लाइ, थोरो सिर्फ़ मोमिननि ते। इहो छो? अदा ही असांजे मोहतरम दोस्त हाफ़िज़ अली नवाज़ साहब ऐं साईं हाफ़िज़ अब्दुर रऊफ़ साहब ऐं उन जे तंज़ीमी दोस्तनि ही अॼोको प्रोग्राम रखियो। इश्तिहार छापियाऊं जेके आउं ॾिसंदो पियो अचां, मोरे खां, दादू खां, ख़ैरपुर नाथन शाह खां, मेहड़ खां, तव्हांजे लाड़काणे ताईं सॼे मुल्क में लॻा पिया आहिनि। दावत आम आहे, पर आम दावत जे बावजूद सभ्य त कोन आया। सभु आया, सॼो लाड़काणो बि कोन आयो। हेतिरी सारी ख़ल्क रुगी लाड़काणे जी कोन्हे। मां ज़ाहिर कोन थो करणु चाहियां, हथ मथे खणाईंदुसि, लाड़काणे वारा नानी वारा चार कन हूंदा बि ॿाहिरि जी ख़ल्क आहे। चवंदा आहियो त लाड़काणे वारा सिकनि था,
पर खणी हथ मथे खणाया न त लाड़काणे हूं ॿाहिरि वारा हथ खणो पोइ वरी हेठि कयो, वरी लाड़काणे वारा हथ खणो पाण ई पतो पइजी वेंदो। तंहिंखे ठहियो बसि बीबी दली ढकी भली। दोस्तो दावत आम आ, पर आया उहे जंहिंखे अल्लाह पाक हिते अचणु नसीब फरमायो। पर ही जो आहे त बि आयो आहे, जे वेझो आहे त बि आयो आहे, जे ॿाराड़ी जो आहे त बि आयो आहे, जे शहरी आहे त बि आयो आहे। पर जंहिंखे अल्लाह जे ज़ात कोन घुरियो आहे, पाड़े में सुतो पियो आहे त बि कोन आयो आहे। दावत आम आया उहे जंहिंजो भाग, ऐं जंहिंजो भाग उहो ई फ़ाइदो वठंदा, ॿिया कोन वठंदा। अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिलआलमीन नज़ीरा। मुंहिंजो हबीब सभिनी जहान वारनि लाइ नज़ीर बणिजी आयो आहे। इहा दावत आम आहे, पर मुंहिंजा दोस्त इन आम दावत जे बावजूद भी मुस्तफ़ा जो कदुर कंदा त रुगो ईमान वारा कंदा, बेईमाननि खे मुस्तफ़ा जो कदुर आहे ई कोन को। तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, जन खे कदुर कोन्हे तन ते थोरो भी कोन्हे, थोरो उन्हनि ते आ जन खे हबीब जो कदुर आ। समझ में ॻाल्हि अची वई न हाणे? अल्लाह साईं मोकिलियो सॼे जहान लाइ, पर एहसान कई ईमान वारनि ते, सिर्फ़ इन जे करे त महबूब जे अचण जो कदुर सिर्फ़ ईमान वारनि खे आहे। मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे, कदुर वारा कम थिया खुटा ख़रीदार, हीरे ऐं माणक जी के साल का लहंदा सार, जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदुर सोन जो। अल्लाह जे इन नेमत जो कदुर सिर्फ ईमान वारनि खे आ। उन ईमान वारनि मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे अचण जो कदुर कयो ऐं मुंहिंजे हबीब खे सुञातो, बाक़ी ॿियनि कोन सुञातो। मुंहिंजा दोस्त हबीब चवे मां आहियां त सभिनि जे लाइ, पर मुंहिंजे महबूब जो कदुर सभु कोन था कनि, कदुर उहे था कनि जन खे अल्लाह घुरे थो। अॻिते हलो, हाणे हिकिड़ो लफ़्ज़ आहे मन अल्लाह। कहिड़ो लफ़्ज़ आहे अदा? मन अल्लाह। अल्लाह मन कयो, मन अल्लाह, अल्लाह जे ज़ात बाबरकात मन कयो। मन माना थोरो, थोरो अरबी में छाखे चइबो आहे? अल मन मा युगायिरुल गैर। मन उनखे चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हुजे, ॿिए खां निरालो हुजे। मां हमेशा मिसाल ॾींदो आहियां सम्झाइण जे लाइ, ऐं अव्हां खे ज़हन में वेहिजी वेंदो आहे। अव्हां भलारा बुज़ुर्ग केॾा भला हो, सभु हेठि वेठा हो। हिते मशाइख़ वेठा आहिनि जेके मूंखां कई दफ़ा भला आहिनि, बहितर आहिनि, मां उन्हनि खां घटि आहियां। पर तव्हां लाड़काणे वारनि थोरो कयो जो मूंखे मथे विहारियो, तव्हां सभु हेठि वेठी रहो। इनखे चइबो आहे थोरो। थोरो माना ॿिए खां निरालो। चओ ॿिए खां, सभई सभु चओ ॿिए खां, ॿिए जहिड़ो, ॿिए जहिड़ो, ॿिए खां निरालो। तव्हां सभु हेठि मुंझड़े नाकिस खे कुर्सी ते विहारियो अथव, पर जे तव्हां सभई कुर्सियुनि ते, आऊं बि कुर्सियुनि ते, त पोइ थोरो कहीं ते कोन्हे, सभु बराबरि। सभई कुर्सियुनि ते, मां बि कुर्सी ते, थोरो ई कोन्हे। बाक़ी तव्हां हेठि, मां कुर्सी ते हो, तव्हांजो मूं ते थोरो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, लक़द मन्ना
अल्लाह बेशक अल्लाह थोरो कयो अलल मुमिनीन ईमान वारन ते इज़ बास फीहिम रसूला ओ ही थोरो अल्लाह ताला जो अल्लाह पाक ईमान वारन दे रसूल मोकिलियो। असां अर्ज़ करे सघूं था मौला थोरो उनखे चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे, थोरो उनखे चइबो आहे जेको ॿिए खां मुमताज़ हुजे, थोरो उनखे चइबो आहे जेको ॿिए जहिड़ो न हुजे। तव्हां फरमायो था त ईमान वारो तव्हां ते थोरो आहे जो मां तव्हां ॾे रसूल मोकिलियो आहे। असां चई सघूं था मौला थोरो नाहे। कीअं थोरो नाहे? जो 1.25 लख नबी बि ॿियनि ॾे मोकिलियई, असांजो नबी बि असां ॾे मोकिलियो थोरो जाजो। ॿिया बि कुर्सियुनि ते असां बि कुर्सियुनि ते, ॿियनि ॾे बि नबी आया असां ॾे बि नबी आयो, ॿियनि ॾे बि रसूल आया असां ॾे बि रसूल आयो। हा थोरो तॾहिं मञूं हा जो ॿिए कंहिं ॾे रसूल न अचे, हा सिर्फ़ असां ॾे अचे, हा ॿियनि ॾे नबी न अचनि, हा रुगो असां ॾे अचे, हा पोइ रब चए हा थोरो कयो अथमि जो तव्हां ते रसूल मोकिलियो अथमि, पोइ चइजे हा हाओ। पर हाणे त ॻाल्हि ठहे कान थी, ॿियनि ॾे बि रसूल आया, ॿियनि ॾे बि नबी आया, असां ॾे बि आयो, थोरो छाजो? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त हाओ ॿियनि ॾे बि रसूल आया, तव्हां ॾे बि रसूल आयो, पर ॿियनि ते थोरो कोन्हे तव्हां ते थोरो आहे। ॿियनि ॾे बि नबी आया, तव्हां ॾे बि नबी आयो, पर ॿियनि ते थोरो कोन्हे तव्हां ते थोरो आहे। या इलाहुल आलमीन सम्झा कीअं? थोरो त उनखे चइबो आहे जेको ॿिए खां निरालो हुजे। अल्लाह ताला फरमाए थो इहा ई त ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे जो ॿियनि ॾे ख़ाली नबी आया, ॿियनि ॾे ख़ाली रसूल आया, पर जेको तव्हां ॾे नबी ऐं रसूल आयो आहे सो ख़ाली नबी रसूल नाहे, नबियनि जो नबी आहे, रसूलनि जो रसूल आहे। ॼन जहिड़ो अफ़सां ते बीहे ई नथो त बस बस हाणे मां थो पंहिंजी मुड़सी कयां। सलाह सलाद बुलंद आवाज़ आहे। ॾाढे 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 हिकिड़ो दफ़ो मूंसां गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। माशाअल्लाह माशाअल्लाह जोर सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मां सम्झा थो हाणे तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी। अल्लाह ताला फरमायो त मुंहिंजो मोमिननि ते ईअं थोरो आहे जेको मोमिननि खे नबी ॾिनो अथमि सो नबियनि जहिड़ो नाहे। चओ 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 आहे को मूंखे साबित करे ॾेखारे त मुंहिंजो हबीब नबियनि जहिड़ो आहे। नफ़्से नबूवत में मुंहिंजो महबूब बि नबी याहू बि नबी, पर मुंहिंजा अल्लाह जो क़ुरान फरमाए थो ॿुध तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफ़अ बअदहुम दरजात। टियों सिपारो आहे शुरूआत आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो तिलकर रुसुल ये रसूल हल फद्दलना बअदहुम अला बअद हिकड़नि खे असां ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। मिनहुम मन कल्लमल्लाह हिकड़ा उहे अल्लाह जा रसूल जंहिंसां अल्लाह रूबरू कलाम कयो। व रफ़अ बअदहुम दरजात हिकड़ो उहो रसूलुल्लाह इन रसूलनि मंझि आहे, पर मां अल्लाह जे ज़ात उन प्यारे रसूल जा सभिनी खां दर्जा बुलंद कया आहिनि। सभिनी खां बुलंद चओ चओ सभिनी खां सभई वो छेड़े ताईं आख़िर ताईं चओ सभिनी खां।
अड़े जेको रसूलन जहिड़ो न आहे सो तो जहिड़ो आहे। शर्म कर, हया कर। कावड़ बाहो मुंहिंजे लाइ तई कॾहिं कॾहिं सख़्त ॻाल्हाईंदो आहे। सख़्त न ॻाल्हायां तोखे हार पर आया, सख़्त न ॻाल्हायां तोखे कहिड़ा गुल विझा। महबूब करीम अलैहिस्सलाम जे पेज़ार मुबारक खे जेका पड़ी लगे, पेज़ार मुबारक खे जेका मिट्टी लगे, उन्हीअ जे बराबर भी पाण खे अल्लाह जा वली नथा भाइन। ऐं ही चवे थो असां जहिड़ो आ, छा में तो जहिड़ो आ? चवे थो मूं जहिड़ा हथ हस, मूं जहिड़ियूं अखियूं हुस, मूं वारी ज़ुबान हस। अड़े तुंहिंजा हथ कहीं कम जा कोन, सारो ॾींहुं खणियूं वेठो हुजो, कंहिंखे तुंहिंजे हथ ते रहम कोन अचे। मुंहिंजो हबीब करीम आंगुर जो इशारो करे त लथल सिजो वापस वरी अचे। मुझो हबीब करीम इशारो फरमाए त चंड टुकड़ा थी करे मुझे हबीब जे कदमन में अची किरे। मुझो हबीब करीम वण के इशारो फरमाए त वण पाड़ो पटजी मुहम्मद करीम के सलाम कंदो अचे। केड़ी गाल में तुंहिंजा हथ मुझे हबीब जे हथन जहिड़ा आहिनि। हाय हाय क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकु न, 100 न, 1000 न, लख न, करोड़े जहन्नम जे इंतजार में बीठा हूंदा। रब डमरियो बीठो हूंदो, इजो सो दर खुले दोज़ख में था वञनि पिया। आमना जो लालो हथ खणंदो, जहन्नम माफ़ थींदो, मोमिन जन्नत में हलिया वेंदा। मुल्ला त तव्हां खे सबक था ॾियनि, अमल कयो, अमल कयो, अमल कयो, अमल कयो। अमल छॾाईंदो, अमल छॾाईंदो, न को पीर, न को नबी, को बि कोन छॾाईंदो। नबी पंहिंजी न्याणी खे कोन छॾायो, पुफी खे कोन छॾायो। नबी पंहिंजी न्याणीअ खे चयो, पुफीअ खे चयो, अमल कर, अमल कर, अमल 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 अमल। तो मुल्ला जे रुगो अमला त पोइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह बि न पढ़। पोइ पीर फ़कीर छो थो चई त मां फलाणे पीर जो मुरीद आहियां? बस तूं अमल वेठो कर, यादि रखजां कुर्बान वञा तो अंधे त बुखारी जी हदीस बि कान पढ़ी आहे। मुंहिंजे नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, केर बि दुनिया जे तख़्ते ते दावा न करे त मां अमल सां जन्नत में वेंदुसि। केर बि अमल जे ज़रिए जन्नत में कोन वेंदो। जन्नत में उहो वेंदो जंहिंखे अल्लाह जी रहमत वठी वेंदी। केर वठी वेंदो? ॾाढे जो बुलंद आवाज़ सां, ज़ोर सां, ज़ोर सां, केर वठी वेंदो? अमल तो वारा छा आहिनि? असांजा मुर्शिद हज़रत पीर साईं कोट धणी रहमतुल्लाह ताला अलैह, उन्हनि जी ख़िदमत में हिकिड़ो फ़क़ीर हो, अहमदानी ज़ात जो आयो। पीर साईं सरदार फरमाइश, फ़क़ीर जी क़िबला फलाणी ॻाल्हि न चवंदो कर। फलाणी ॻाल्हि कावड़ खे चई, आखे से मैं आखे सां बाबा न चओ, अमल चट थी वेंदई, अमल अमल चट थी वेंदई। खिली फ़क़ीर चो, क़िबला मेॾा अमल हे अटे दी गुथली, कमल कुत्ता बि चावेसी। अमल कहिड़े कम दा तूं राज़ी हो, अल्लाह दा रसूल राज़ी होवे। अमल कहिड़ो? अल्लाहु अकबर। मुल्ला ख़्याल में बीठो आहे त हाणे चंदो थींदो अलाए कोन। अल्लाहु अकबर हारी आहे त सही दांत बुख मरी आहे। अल्लाहु अकबर मुंहिंजा त ऑफिसर आहे त गणती में जल्दी जल्दी वञा निमाज़ पूरी कयां त ऑफिसर को ऑफिसर जो टेलीफोन अची ने, इहो तुवारो अमल त तुवारे कननि खां मथे वञे ई कोन थो। यादि रखजां, अल्लाह जी रहमत जेसी ताईं शामिल हाल नाहे ऐं मुस्तफ़ा जी शफ़ाअत शामिल हाल नाहे, जन्नत जो दर कोन खुलंदी। हा अमल बि कबो, इन जो मतलब ये कोने को तमा तवा के अमल खां रोकण आयो आहियां। न, अमल कयो, अमल भी जरूरी आ, पर मुंहिंजा दोस्त निजात अमल ते कान्हे का। अवां जो छोटकारो आमाल ते कोन्हे को। आमाल तव्हां ते फराइज़ आहिनि, उहे फर्ज़ अदा कयो। इहो कर्ज़ आहे तव्हांखे ॾियणो आहे। बाक़ी जे छोटकारो ॻोल्हणो थी त अल्लाह जी रहमत ॻोल्ह, मुस्तफ़ा जी शफ़ाअत ॻोल्ह। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ मुसलमान भा, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहु मन वालू जो प्यारो हबीब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पाण इरशाद फरमाइन था हबीबन करीमन मां तव्हां खां पुछां थो राड़ करण जा मुसलमानो अल्लाह जे नबियन सां कंहिंजो अमल पुॼंदो ॾाढे हथ खणी मलंदा आवाज़ सां चओ कंहिंजो बि अमल आबिद जो ज़ाहिद जो मुल्ला जो मौलवीअ जो ख़ुदा जे नबीअ जे अमल सां पुॼंदो न जॾहिं अल्लाह जे नबियनि जा अमाल सॼे जहान खां मथे आहिनि उन्हनि जे लाइ बि मुंहिंजे हबीब जी हदीस पाक आहे पाण फरमाइनि था आदम वमन दूनहू तहत लिवाई वबियदी लिवाउल हम्द ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं 1.25 लख नबी मां मुहम्मद करीम जे हमद वारे झंडे जे हेठां बीठा हूंदा मां अल्लाह जे हबीब जे हथ में रब करीम जे हमद जो झंडो हूंदो जेसी ताईं मां मुहम्मद करीम जन्नत जो दर न खोलींदुसि कंहिं बि नबीअ खे जन्नत में वञण जी मोकल कान हूंदी आदम जहिड़ा नबी नूह अलैहिस्सलाम जहिड़ा नबी सुलेमान अलैहिस्सलाम जहिड़ा नबी रूह ज़मीन ते बादशाही करण वारा दाऊद अलैहिस्सलाम जहिड़ा नबी जंहिंजे आवाज़ में मौजा दोसा सर रखियलु हूंदो हो पखी मथां बीही रहंदा हुआ हुस्न यूसुफ हो जो यूसुफ खे बुखारा ॾिसंदा हुआ त महीननि जा महीना उञ बुख न लॻंदी हुई मुंहिंजा अदा वॾा वॾा पैगंबर उलुल अज़म बि दरवाज़े खां ॿाहिरि बीठा हूंदा जेसी ते आमिना जो लाल कुंजी खणी दर जन्नत जो न खोलींदो तेसी ते नबीअ की मोकल कान हूंदी अड़े मुल्ला तू तो न टाइम ते कंहिं संभार में ई कोन हूंदे कंहिंखे यादि बि कोन हूंदे कंहिंखे ख़बर बि कान हूंदी त को चंडो काथे बीठो आहे न न तू तो चवी अमल 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 छॾाईंदव अमल ते को पीर बि तव्हांजो ज़ामिन कोन्हे दस्तगीर बि तव्हांजो ज़ामिन कोन्हे मुर्शिद बि तव्हांजो ज़ामिन कोन्हे हाओ तो जहिड़े चंडे जो केर बि ज़ामिन कोन्हे असांजा त ज़ामिन आहिनि आसरो खई वेठो आहे न जॾहिं तोखे मौजा दोस्त त आसरो ई कोन्हे पोइ छाजी पीरी वती थी पोइ छाजे लाइ कलमो भरियो थी छाजे लाइ नबी जो उम्मती थो सॾाई ठीकेदारी ज़मानत हाय हाय ख़ुदा पाक जो कसम आहे मुंहिंजे महबूब ज़मानतूं खयूं मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह दखलल जन्नह ओ मुल्ला बुखारी जी हदीस खोल शुरू जी हदीस बाबुल ईमान में हदीस अल्लाह जो हबीब फरमाए तो जहीं भी सच्ची दिल सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह चयो आ मां मुहम्मद उन जो जन्नत जी ज़मानत हो जा कान पढ़ी थी हदीस पढ़ी हूंदे ई त ख़बर हूंदे ई आहे त जाहिल तोखे ख़बर ई कान पढ़ी तो कान्हे का जॾहिं महबूबन करीमन जी ज़ात ज़मानत थो ॾे मन क़ाल ला इलाहा इल्लल्लाह दख़लल जन्नह अबा सच ॿुधायो आहे मुस्तफ़ा जी ज़मानत आहे या न आहे हेॾे निहार नबी करीम जी ज़ात बाबरकात जी हदीसा खोल बुखारी शरीफ बाबुल आज़ान खोल मुस्तफ़ा फरमाइनि था आज़ान अची वञे आज़ान खां बाद में जेको हीअ दुआ पढ़े अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावत ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आत सय्यदना मुहम्मदनिल वसीलत वल फदीलत वद्दरजतर रफ़ीअत वबासुहु मक़ामम महमूदनिल लज़ी वअदतह वर्ज़ुक़ना शफ़ाअतहु यौमल क़ियामह इन्नका ला तुख़लिफ़ुल मियाद मुंहिंजो हबीब करीम फरमाए थो आज़ान खां बाद में जेको मुस्लमान मोमिन इहा दुआ पढ़ंदो मां मुहम्मद तो फरमाया वजबत लहू शफ़ाअती इन माण्हूअ जी शफ़ाअत करण मां मुहम्मद ते वाजिब आहे या ज़मानत न आहे बोल साहब हबीब करीम जी ज़ात फरमाए तो वजबत लहू शफाती ॿियन रिवायतुनि में हल्लत लहू शफाती ईंदो आहे मुस्तफ़ा फरमाइनि था उन जी शफात मां मुहम्मद करीम ते वाजिब आहे
नबी करीम अलैहिस्सलाम जी हिकड़ी हदीस छा हज़ारे हदीसूं हन जंहिंमें पाण वजबत लहू शफाती फरमायो अथनि। हुज़ूर त ईअं बि फरमायो आहे मन समिया इस्मी फिल आज़ान फ़क़ब्बल ज़ुफ़रै इब्हामैहि व वदअ अला ऐनैहि लम यउम अबदन व कुन्तु लहू शफ़ीअन व क़ाइदन यौमल क़ियामह। जेको आज़ान में मां मुहम्मद करीम जो नालो ॿुधंदो आहे, नालो ॿुधी पंहिंजा न आंगूठनि जा चुमे अखियुनि ते घुमाईंदो आहे। मुस्तफ़ा फरमाइनि था मां ज़मानत थो ॾियां अंधो कोन थींदो, क़यामत में मां शफ़ाअत कंदोसांसि। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह हक चार यार, या अली अल मुर्तजा, या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुस्लमान भा, केतिरियूं मां तोखे हदीसूं ॿुधाया, मुंहिंजे महबूब त ज़मानत खई आहे। चओ सुभान अल्लाह, ॾाढे 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 चओ। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था शफाती। अब बस करे वियो, हेॾे निहारियो ॻाल्हाईंदो मां तकीर बस कंदुसि। मुंहिंजे हबीबन करीमन फरमायो आहे शफाती ले अहलिल कबाइर मिन उम्मती। अरे नंढड़ा नंढड़ा गुनहगार, छोटड़ा छोटड़ा गुनहगार, हुजूर फरमाए तो कन खे हाफ़िज़ छॾाईंदा, कन खे आलिम छॾाईंदा, कन खे पीर छॾाईंदा, कन खे मुर्शिद छॾाईंदा। पाण फरमाए था घणो कम त हेठियां मुंहिंजे उम्मत वारा कंदा, बाक़ी जंहिंखां केर बि छॾाइजी कोन सघंदो। वॾा वॾा कबीरनि गुनाहनि वारा हूंदा, तंहिंजो ज़ामिन मां मुहम्मद वेठो आहियां। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इहे निभागा मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अव्हां खे महबूब जे शफ़ाअत खां ॿाहिरि कढनि था पिया। इहे तव्हां खे मायूस कनि था पिया, अव्हां खे बावर कराइनि था पिया त तव्हां पाण अमल कंदो त छुटंदो न त कुझु कोन थींदो। मां तव्हां खां पुछां थो त इब्लीस जेतिरो अमल कंहिं कयो हो? हथ मथे खणी ॿुधा। 6 लख साल ज़मीन जे चपे चपे ते सजदा कयई, पर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हुन जे अमल हुन खे कुझु बि फ़ाइदो कोन ॾिनो। आत्मा तोखे बुखारी शरीफ़ जी हदीस ॾेखारियां। मुस्तफ़ा करीम फरमाइनि था हिकिड़ो अहिड़ो बानो हूंदो आहे जेको अमल करे 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 अमल करे 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 जन्नत खे हिकिड़ी गिराठ वञी वेझो थींदो आहे। बसि हुन जे विच ते ऐं जन्नत जे विच ते हिकिड़ी गिराठ जेतिरो मुफ़ासिलो हूंदो आहे। सारी ज़िंदगी अमल कंदो आहे, पर आख़िर में अहिड़ो बेईमान थींदो आहे जो जहन्नम जे हवाले थी वेंदो आहे। पर वरी ॿियो अहिड़ो हूंदो आहे जो गुनाह करे 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 दोज़ख खे हिकिड़ी गिराहट वञी वेझो पहुचंदो आहे, पर आख़िर में हुन सां अल्लाह जी रहमत शामिल हाल थींदी आहे। हुन खां अहिड़ी भलाई हुन ते थींदी आहे जो जहन्नमी जन्नती बणिजी वेंदो आहे। हाणे मूंखे ॿुधाए त हिनखे अमलनि बचायो। हुन अमल कया नेकी जा, जहन्नम में हलियो वियो। हुन अमल कया गुनाहनि जा, पर वरी जन्नत में हलियो वियो। मालूम थियो त अमल जेका आहे उहा सानवी हैसियत रखे थी पई। असुल अल्लाह जी रहमत आहे, ॿियो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी शफ़ाअत आहे। अबा कंहिंखे नसल हसब नसब को न छॾाईंदो। केरु कंहिंजो पुटु आहे, केरु कंहिंजी ज़ात जो आहे, कहिड़े कबीले जो आहे, कहिड़ी क़ौम जो आहे, कंहिंजो पुटु आहे, कंहिंजो भाइटियो आहे, कंहिंजो ॾोहिटो आहे, कंहिंजो न न न न न न। जॾहिं नबी पंहिंजे न्याणीअ खे, नबी पंहिंजी पुफीअ खे चवे थो त अमल कर अमल कर, नबी करीम जी धीअ, नबी करीम जी पुफी उनखे हसब नसब नथो बचाए त ॿियनि खे कीअं बचाईंदो? अंधा पाण जो अंधो आहे त ॿियनि खे अंधो न चओ। आओ त मां तोखे ॿुधायां, महबूब फरमाइनि था कुल्लु नसबिन व सबबिन मुनक़तिउन इल्ला हसबी व
नसबी। मुस्तफा फरमाइन था सभई माइटियूं खत्म थी वेंदियूं, का बि माइटी कम कान ॾींदी। हे मुफ्तीअ जो पुट्रा, हे हाजीअ जो पुट्रा, हे वॾेरे जो पुट्रा। मुस्तफा फरमाए थो का बि मिटी माइटी कान हलंदी, मिटियूं नसब खत्म थी वेंदा, पर यादि रखो मां मोहम्मद करीम जी मिटी माइटी क़यामत में भी कम ॾींदी। मुस्तफा जी मिटी कम वारी आहे या नाहे? मुस्तफा करीम वारी निस्बत कम वारी आहे या नाहे? मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम सां ताल्लुक़दारी कम वारी आहे या नाहे? अदा तोखे अलाह छो ख़ुदा अंधो कयो आहे? अगरि नज़र न थी पई त मां छा कयां? मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलाम जी हिस निस्बत कम वारी आहे। ऐं यादि रखजांइ, तूं तो चवीं मरी वियो सो छुटो, मरण खां बाद में पोइ ख़त्म, वरी को जहिड़ो वञी ॻोल्ह, पिणे मरी वञे त को जहिड़ो ॿियो वञी पीउ धार। जेकॾहिं तूं ॿियो पीउ न धारींदो आहे, मरण खां पोइ बि मुअल पीउ जो पुटु सॾाईंदो आहे। असांजा मुर्शिद, असांजा कामिल मरंदा कोन्हनि के मरण खां पोइ बि असांखे फैज़ ॾींदा आहिनि। अल्लाह वारनि जो फैज़ हूंदो आहे या न हूंदो आहे? ज़ोर सां ॻाल्हि, बुलंद आवाज़ सां ॻाल्हि। मुंहिंजे महबूब करीम जे वलियनि, गौसनि, कुतबनि जो ख़ुदा जो कसम आहे, वफ़ात खां पोइ बि फैज़ जारी आहे। मां त ॻाल्हि तोखे ॿुधायां खणी कंहिं कादरी बुज़ुर्ग जी, पर तूं चवंदे त तूं कादरनि खे थो पढ़ाए। मां कादरनि जी ॻाल्हि कोन थो कयां, तूं पाण खे नक्शबंदी सॾाए थो ऐं नक्शबंदी सिलसिले में दावा थो पाण सां करी। आओ त मां तोखे नक्शबंदियुनि जे सालार जी ॻाल्हि ॿुधायां। हज़रत ख्वाजा अब्दुल अहद, चओ सुभान अल्लाह। ॾाढे न कई सुभान अल्लाह। हजरत ख्वाजा अब्दुल अहद रहमतुल्लाह तआला अलैह नक्शबंदी सिलसिले जो इमाम आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो पाण फरमाइनि था, ओ मुंहिंजा फलाणा मुरीद जी क़िबला, मुंहिंजो तोसां वाइदो आहे। साईं कहिड़ो वाइदो आहे? ख्वाजा अब्दुल अहद मुरीद खे फरमाए थो, मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां तोखे हेतिरा, मिसाल 20, 22, 30 सुलूक जा सबक पढ़ाईंदुसि। छा पढ़ाईंदुसि? सुलूक जा सबक। जीअं हूंदा आहिनि बाबा पहिरें दर्जे जा सबक, ॿिए दर्जे जा, मैट्रिक जा, BA जा, MA जा, त ईअं तसव्वुफ़। मुंहिंजा दोस्त लतीफ़ा हन, सबक हन, उहे बुज़ुर्ग उस्ताद मुंड खां शुरू सेखारींदा हन। हाली तोखे ज़ुबानी ज़िक्र कराईंदा हन, आहिस्ता आहिस्ता अॻिते हली जीअं साहिबज़ादे साईं तोखे ॿुधायो त उहो बि अल्लाह जे वलियनि जो फैज़ हूंदो आहे, जो न को लठ, न को झेड़ो, न को निगाह, न ॿी ॻाल्हि छा, अल्लाह जो वली नज़र कंदो आहे त सभई लतीफ़ा खुली वेंदा आहिनि, कलब जारी थी वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां हज़रत ख्वाजा अब्दुल अहद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीद खे फरमायो त मां तोखे हेतिरा सबक पढ़ाईंदुसि। छाजा सबक? सुलूक जा। कुदरत मुंहिंजे ख़ुदा जी, ख्वाजा साहब रोज़ हिकिड़ो सबक पंहिंजे मुरीद खे पढ़ाईंदो, तसव्वुफ़ जो। हलंदे हलंदे सबक पढ़ाईंदे पढ़ाईंदे कुझु सबक थी विया, 17 सबक रहिजी विया। घणा सबक साईं? ॾाढे बुलंद आवाज़ सां। 17 सबक रहिजी विया। ख्वाजा अब्दुल अहद जो इंतकाल थी। मुरीद अक़ीदत वारो हो, वेसाह वारो हो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं साईं जन खे पूरे आया, ॿियो ॾिहाड़ो थियो, उहो मुरीद मज़ार ते वियो। मज़ार ते वञी बि चई, ख्वाजा अब्दुल अहद तूं मुंहिंजो कामिल पीर आ, मां वेसाह वारो मुरीद आहियां। तो मूंसां वाइदो कयो हो त मां तोखे हेतिरा सबक पढ़ाईंदुसि, पर हेतिरा पढ़ायई 17 सबक रहिजी विया। पर मुंहिंजा मुर्शिद, मुंहिंजो ईमान आ त तूं क़ब्र मां ॿाहिरि अची बि मूंखे सबक पढ़ाए सघीं थो। अल्लाह जा वली वाइदा पारींदा हन, मां आयो आहियां, महिरबानी करे मूंखे सबक पढ़ाए। ख़ुदा पाक जो कसम आ, अल्लाह
अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते मुरीद जा इहे लफ़्ज़ चवण साईं खे 8 पहर थी आहा गुज़ारे वियो हो। जमल मुरीद चयो त मां सबक पढ़ण आयो आहियां त कबर फाटी पई, ख्वाजा अब्दुल अहद ॿाहिरि निकिरी आयो। ॿाहिरि निकिरी फरमायो त हाओ मुंहिंजो तोसां वाइदो हो, तो सबक पढ़िया 17 रहिजी विया, अॼु हिकिड़ो सबक पढ़ाया तो बाक़ी 16 यादि कजां। 16 ॾींहं रोज़ अचजां, फलाणे टाइम ते अचजां, कंहिंसां ॻाल्हि न कजां। मां तोसां वाइदो थो कयां त रोज़ानो क़बर मां निकिरी तोखे फैज़ ॾींदुसि। सबक घणा हा चओ? 16 जॾहिं सबक पूरा थिया, 17हें ॾिहाड़े जमल मुरीद आख़िरी सबक वठण थो वञे त पाण सां कलम बि खयईं, काग़ज़ बि खयईं, मस बि खयईं, फरही बि खयईं, मज़ार ते वियो। 17 सबकनि वठण वारो जमल आख़िरी सबक अल्लाह जे वलीअ क़बर मां निकिरी हुनखे ॾिनो आहे। तमल अर्ज़ थो करे क़िबला मूंखे तो हेतिरा सबक हयाती में ॾिना, 17 सबक ममाती में ॾिनई, पर ॿिया क़बूल कोन कंदा। हे पन्नो खणी आयो आहियां, सनद बि लिखी ॾे, सर्टिफिकेट भी लिखी दे तो दुनिया के पत्तो पे। हजरत ख्वाजा अब्दुल अहद वफात का पो 17 ॾिहाड़े कागज़ ते हुनखे सबक लिखी ऐं सनद लिखी हेठां पंहिंजा दस्तखत कया हल। उहे दस्तखत खणी वापसि अची दुनिया खे ॾेखारियईं। हज़ारनि जे तादाद में माण्हुनि ताईद कई त हे ख्वाजा अब्दुल अहद जा दस्तखत आहिनि। मालूम थियो त अल्लाह जा वली मज़ारनि में भी फैज़ ॾींदा आहिनि। चओ चओ अल्लाह जे वलियनि जो फैज़ मज़ारनि में भी जारी आहे। चओ चओ अल्लाह जे वलियनि जो फैज़ मज़ारनि में, ॾाढे चओ ख़ुदा जे वलियनि जो फैज़ मज़ारनि में जारी आहे, फैज़ ॾींदा आहिनि। मुंहिंजे पीर हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ भी जारी आहे। जेको तो चवे त पीरान पीर जेरो हो मुरी थे हाणे गुज़ारे हुआ कोन, जेरो पीर हथ कर ओ अदा को तू वनी को जेरो मोल हथ कर तो जो पीर मरे जिए मां उन सां वास्तो कोन तो रखा। असां जो अब्दुल कादिर जीलानी फरमाए थो पियो त ख़ुदा जो कसम आ क़यामत ताईं वलियन जा मुर्ग बोले बोले बद कजी वेंदा, मां अब्दुल कादिर जो मुर्ग क़यामत ताईं बोली थो रहंदा। हजरत गौसे पा फरमान था ॿियनि जा फैज़ महदूद ज़माने ताईं हली 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 कंहिंजी मंज़िल किथे पूरी थींदी, कंहिंजी किथे पूरी थींदी, पर मां अब्दुल कादिर जीलानी सां अल्लाह जो वाइदो आहे त जेको भी तुंहिंजे सिलसिले में ईंदो, जेको भी तोसां ताल्लुक़ जोड़ींदो, पाण फरमाइनि था मुंहिंजे मुरीद सां ताल्लुक़ जोड़, मुंहिंजे मुरीद जे मुरीद सां ताल्लुक़ जोड़, मुंहिंजे मुरीद जे मुरीद जे मुरीद सां ताल्लुक़ जोड़। जेकॾहिं कंहिं में कुझु बि कोन्हे, केर बि कमाल वारो कोन्हे, सिलसिलो तुंहिंजो मुंहुं ताईं गंढियो पियो हूंदो, अन जय्यदुन मां त वेठो आहियां। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। ओ लाड़काणे जा मुसलमान छा तुंहिंजो ख्याल आहे? पीर मरण खां पोइ चट थी वियो या? सभु को पंहिंजे हट जो होको ॾींदो आहे, ईअं न? सभु को पंहिंजे हट जो होको ॾे। पीर मरी वियो छुटो हाणे मां ॿियो थो वठां, उहो मरी वियो वरी तुंहिंजी टियों थो वठां, टियों मरी वियो वरी चोथों थो वठां। भली तूं 100 पीर वठ, मां तो कोन थो जलियां, पर मुंहिंजो त ईमान आहे त जंहिंसां असां बैयत कंदा आहियूं भली 1000 साल खां मुंहिंजा दौर गुज़री वञे, उनजी वफ़ात थी वञे, अल्लाह जा वली जहिड़ा हूंदा आहिनि। अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा वली मरदा न आहिनि, अल्लाह जा वली हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदा आहिनि। जेको हिते हुजे वरी ॿिए घर ॾे वञे। अहिड़े तरीक़े सां अल्लाह जो वली जमल दुनिया में हूंदो आहे त बि फैज़ ॾींदो आहे, पर जॾहिं मज़ार में वेंदो आहे हाणे त हुनजो फैज़ वधीक ताक़त वारो थी वेंदो आहे। इन्हीअ जो करे जो अॻे रुगो दुनिया सां बि हो, दीन सां बि हो, हाणे जॾहिं क़ब्र में वियो त दुनिया सां आहे कोन, ख़ालिस ख़ुदा सां आहे, अॻे खां बि तुंहिंजी वधीक मदद कंदो आहे।
अल्लाह जो वली ज़ाहिरी जिंदगी खां भी मज़ार वारी जिंदगी में वधीक फैज़ ॾींदो आहे। तोखे त तरीक़त जी चिबरा ख़बर ई कान्हे का, तरीक़त जे ते तारे खां तुए खां भी वाक़ुफ़ कोन्हे, तरीक़त जे तुए जी भी तोखे ख़बर कान्हे। हलिया मां तोखे ॿुधायां, ख्वाजा अबुल हसन खरकानी कंहिंजो मुरीद हो? चिबरे खां पुछो, चिबरा तू तो चवी मुआ से छुटा, वलियन जो फैज़ कौन है? बुधाए हजरत ख्वाजा अबुल हसन खरकानी, चो सुभान अल्लाह। महमूद गज़नवी जो पीर, चो सुभान अल्लाह। अल्लाह जो कसम, 40 साल अग में, घणा साल? जोर सां चो, अञा जोर सां चो। हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ आशरी में फरमाइनि था पिया, ॿियनि बुज़ुर्गनि भी लिखियो आहे, अल्लाह जा वली कोन हणंदा आहिनि। हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह खरकान जे शहर मां अची लंघियो। कहिड़े शहर मां? ॾाढे चओ, खरकान जे शहर मां हजरत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह अची लंघिया। अल्लाह जो वली बीही फरमाए थो, ओ खरकान वारो, मूंखे हिन शहर मां हिकिड़े अल्लाह जे बाने जी खुशबू थी अचे, जेको 40 साल मूंखां बाद में हिन शहर मां पैदा थींदो, ऐं नालो भी तव्हांखे ॿुधायूं थो वञा, उन जो नालो अबुल हसन हूंदो। ऐं पाण फरमाइनि था, इहो भी तव्हांखे ॿुधायां त उहो मुंहिंजे वफ़ात खां पोइ 40 साल ईंदो, ऐं मूंखे वफ़ात कए 40 साल गुज़री वेंदा, उहो ईंदो ऐं जॾहिं जवान थींदो त मुंहिंजो मुरीद थींदो। छा थींदो? जवान थींदो त मुरीद कंहिंजो थींदो? मुंहिंजो मुरीद थींदो। पाण फरमाइनि था, आउं गुज़ारे वेंदुसि, वफ़ात करे वेंदुसि, मुंहिंजे वफ़ात खां पोइ 40 साल बाद में ईंदो, वरी बालिग़ थींदो, जवान थींदो, समझदार थींदो, 10-12 साल ॿिया गुज़रंदा, 52-60 साल थी वेंदा, उन खां पोइ मुंहिंजे क़बर ते ईंदो ऐं मां बायज़ीद बिस्तामी जो मुरीद थींदो ऐं मूंखां फैज़ वठंदो। सभई जो सुभान अल्लाह। ख्वाजा अबुल हसन खरकानी हजरत बायज़ीद बिस्तामी जे क़बर खां फैज़ वरतो आहे। और मुंहिंजा दोस्त, अल्लाह वारनि जूं क़बरूं न हूंदियूं आहिनि, अल्लाह वारनि जूं क़बरूं जन्नत जा बाग़ हूंदा आहिनि। नबी से फरमाइंदा, क़बरुल मुमिन रऊदतुम मिर रियादिल जन्नह, मोमिन जी क़बर जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे। ख़ुदा जो कसम आहे, अल्लाह जे वलियनि ॿुधायो आहे, तसव्वुफ़ जे साहिबनि ॿुधायो आहे त तव्हां अल्लाह जे वलीअ जे दरबार में रोज़े शरीफ़ ते वञो, ईअं न चओ त को मुअल आहे, इएं समझंदा कयो त अल्लाह जो वली दस्तार ॿधियो पंहिंजे मुसल्ले ते वेठो आहे। जे ज़ाहिरी तरह तू हुन सां मुलाक़ात करे पंहिंजा मसइला हल कराईंदे हैं, त मज़ार में भी अल्लाह जो वलीअ खे ईअं तसव्वुर कंदो कर, अल्लाह जे वलीअ खे वेठो जेरो भाईंदो कर, तसव्वुर इहो कंदो कर, अल्लाह जे वलीअ जी दरबार में जेका भी दरख़्वास्त कंदे तुंहिंजो भाग हूंदो, तुंहिंजा बेड़ा ई पार थी वेंदा। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, मां तव्हांखे ॿुधायां त अॻे त असां जहिड़ो कंदा हुआसीं वहाबनि सां। कंहिंसां था? त वाह बि ईअं था चवनि, वाह बि ईअं था चवनि, वाह बि ईअं था चवनि, वाह बि ईअं था चवनि। हाणे काॾे वञूं, भींग अहले सुन्नत वल जमात जे चादर में अहिड़ा माण्हू इहे ॻाल्हियूं था कनि पिया। मां त ईअं बि ॿुधी ॻाल्हि, मां पलक ख़ुदि टेप ॿुधी पंहिंजे कननि सां, त पीरान पीर जेको चयो आहे त क़दमी हाज़िही अला रकबत कुल वलील्लाह, ही जेको मुंहिंजो कदम आहे सो कुल वलीअ जे मथां आहे, इहो कौल पीरान पीर बेहोशी में चयो हो। छा में चयो हुई? बेहोशी में चयो हुई। वो बेहोशी वारे जी ॻाल्हि थोरी मनबी। जीअं हज़रत जुनैद बगदादी चयो हो या बायज़ीद बिस्तामी चयो, सुबहानी मा आज़म शानी, पीरान पीर खां इहा ॻाल्हि साबित ई कान्हे, पीरान पीर चयो ई कोन्हे। क़दमी हाज़िही अला रकबत कुल वलील्लाह, मुंहिंजो कदम कुल वलीअ ते, इहो पीरान पीर चयो ई कोन्हे। भला जे खणी चयो बि अथई त इहो बेहोशी में चई। हाणे बेहोशी में चई वञे त पोइ असां उन ते थोरो एतबार कंदासीं। ओ मुंहिंजा सणा, हाणे सच ॿुधाए, न मुल्ले जे चवण ते, ठल्हे ठिकर जे चवण ते हलूं या वलीअनि जे चवण ते हलूं?
ॾाढे त चओ मां अॻिते हलां। अल्लाह जे वलियन हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जेको मुहद्दिस अलल इतलाक उन बुजुर्ग लिखियो आहे। अल्लामा अली कारी रहमतुल्लाह अलैह जेको जय्यद आलिम दीन आहे उन्हीअ लिखियो आहे। शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी उन्हीअ लिखियो आहे। पर अञा छा तोखे ॿुधायां, पीरान पीर ऐलान पियो करे बगदाद में, कदमी हाज़िही अला रकबत कुल्ल वलीइल्लाह। काथे बगदादा, काथे अजमेर जो शहरा, हज़ारे मैल जो मुफासिलो आहे। पीरान पीर बगदाद में ऐलान कयो